लाल किताब जा उपाय। ज्योतिष शास्त्र में लाल किताब खे अधिक महत्वता ॾिनी वई आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि हुन मां कोई ना कोई उपाय। अगर धन सां रिलेटेड कोई इश्यूज़ हलंदा हुजनि या प्रॉब्लम्स हलंदा हुजनि त 21 फ्राइडे ताईं यानी कि 21 जुम्मनि ताईं तव्हांखे 9 साल खां नंढी कोई न्याणी हुजे हुनखे खीर खाराइण सां तव्हांजी उहे समस्याऊं सॉल्व थी वेंदियूं। अगर पैसो न टिकंदो हुजे त तव्हांखे हिकिड़े तांबे जे लोटे में पाणी भरे करे हुन में ॻाढ़ो चंदन मिलाए करे जिते सुम्हंदा आहियो पंहिंजे मथनि खां रखी करे सुम्हणो आहे ऐं सुबुह जो उथी करे उहो जल जेको आहे उहो पौधनि में विझणो आहे त तव्हांजे पैसा टिकणु शुरू थी वेंदा। इहो उपाय तव्हांखे 40 ॾींहं करणा आहिनि। अगर राहु या केतु तव्हांखे भ्रमित कंदा हुजनि या हुननि जी महादशा हलंदी हुजे तव्हांखे हुन टाइम ते कंबल दान करण सां हुन मां लाभ प्राप्त थींदो आहे। यादि रखिणो आहे कि जेको कंबल हुजे उहो सिर्फ़ु 2 कलरनि जो मिक्सचर हुजे, हिकिड़ो ब्लैक हिकिड़ो वाइट, ॿियो कोई बि कलर हुन में न हुजणु खपे। कुते खे नियमित तौर सां रोटी खाराइण सां तव्हां कर्ज़ मुक्त थी था सघो। घर में सुबुह ऐं शाम जो 2 टाइम कर्पूर ॿारनि सां घर जी ऊर्जा सुठी रहंदी आहे ऐं नकारात्मक ऊर्जा जो नाश थींदो आहे। तव्हांखे अगर अखियुनि सां रिलेटेड कोई प्रॉब्लम हुजे त 5 छंछर तव्हांखे 4 नारियल वठी करे कुछ सिक्का साण रखी करे वहंदड़ पाणीअ में विझंदव त अखियुनि सां रिलेटेड जेका प्रॉब्लम हूंदी उहो बि सॉल्व थी वेंदी। अञा बि लाल किताब में ॿिया बि हेल्थ सां रिलेटेड उपाय आहिनि, कार्यस्थल में रिलेटेड उपाय आहिनि, ॿुधाईंदुमि ॿिए कंहिं एपिसोड में।